जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम एंड अस्सलाम वालेकुम। जी त काफ़ी जेके स्टूडेंट्स हुया उहे मूंखां पुछनि पिया त मैडम जेको सिंधी ICSS ऐं जेको सिंधी PMS में आहे PCS में उन ॿिन्ही में कहिड़ो फ़र्क़ु आहे। जी उन ॿिन्ही में बिल्कुलु फ़र्क़ु आहे। जीअं त CSS जे जेकॾहिं असां सिंधी सब्जेक्ट जी ॻाल्हि कंदासूं त उहो ऑप्शनल सब्जेक्ट आहे जेको हिकिड़े पोर्शन में थो अची वञे। जंहिं पोर्शन में लैंग्वेज जा सब्जेक्ट्स हूंदा आहिनि जिन में सिंधी आहे, बलोची आहे, पंजाबी आहे, पश्तो आहे। उन पोर्शन मां असांखे हिकु सब्जेक्ट चूज़ करिणो हूंदो आहे त सिंधी बि हुते हिकु ऑप्शनल सब्जेक्ट आहे जेको 100 मार्क्स जो आहे। पर जेकॾहिं असां सिंधी PCS या PMS जी ॻाल्हि कंदासूं त उते असांजो जनरल सिंधी पेपर हूंदो आहे विच इज़ कंपलसरी। उहो असांखे एनी हाउ जेको आहे त पेपर खे तयारु करिणो आहे, कंपलसरी आहे। हाणे जेको जनरल सिंधी पेपर आहे उहो थोरो CSS जो जेको सिंधी पेपर आहे उन खां थोरो डिफरेंट हूंदो आहे। हाणे जनरल सिंधी में असांखे हिकिड़ो सुवालु हूंदो आहे 20 मार्कुनि जो, जंहिंमें असांखे जेको आहे त हिकिड़ो आसान सा टॉपिक हूंदा आहिनि जिन में मज़मून लिखिणो हूंदो आहे 8 खां 10 पेजनि जो मैक्सिमम। उन खां बाद में ॿियो सुवालु हूंदो आहे जंहिंमें असांजा जेके क्लासिकल या जेके जदीद शाइर आहिनि उन्हनि जा बेत या शाइर शेर मिलियल हूंदा आहिनि। उन शेरनि जी असांखे जेको आहे त सम्झाणी लिखणी हूंदी आहे। अगेन उते बि जेको आहे त काफ़ी सारी असांखे चॉइस मिलियल हूंदी आहे। 8 बेत मिलियल हूंदा आहिनि, उन्हनि मां 5 बेतनि जूं असांखे सम्झाणियूं लिखणियूं हूंदियूं आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु असां वटि ॿियो उन्हनि में पुछो वेंदो आहे चवणियूं, इस्तलाह ऐं पहाका। उन्हनि ते बि जेको आहे त सुवालु पुछियो वेंदो आहे। अलिफ में जेकॾहिं पहाका पुछनि था त ॿिए में चवणियूं हूंदियूं। ऐं उन सां गॾोगॾु ॿियो असांखे हिकिड़ो पैसेज वारो सुवालु हूंदो आहे त अंग्रेज़ी में हिकिड़ो पैसेज मिलियल हूंदो आहे, उनखे असांखे ट्रांसलेट करिणो हूंदो आहे सिंधी में। ऐं ॿियो सिंधी में पैसेज मिलियल हूंदो आहे, असांखे उनखे ट्रांसलेट करिणो हूंदो आहे इंग्लिश में। ऐं उन खां जी त जनरल सिंधी में जेको पैसेज जो सुवालु हूंदो आहे जंहिंमें असांखे 2 पैसेज मिलियल हूंदा आहिनि सिंधी में, उनजो अंग्रेज़ी में तर्जुमो करिणो हूंदो आहे ऐं ॿियो अंग्रेज़ी में असांखे उनजो सिंधी में तर्जुमो करिणो हूंदो आहे। उन खां अलावा ॿिया आसान सा सुवाल पुछिया वेंदा आहिनि, कॾहिं ग्रामर पुछो वठंदा आहिनि। ऐं उन खां अलावा कॾहिं सिंधी सूतियात ते सुवालु ईंदो आहे ऐं कॾहिं सूतियात खां अलावा जेको आहे त इराबुनि ते सुवालु पुछियो वेंदो आहे या सिंधी जेके बीहक जूं निशानियूं आहिनि उन ते बि सुवालु पुछियो वेंदो आहे। ऐं उन खां बाद में ॿियो असां वटि सिंधी पेपर हूंदो आहे जंहिंखे चइबो आहे सिंधी लिटरेचर, जेको ऑप्शनल सब्जेक्ट आहे PCS में। अगेन उहो बि 100 मार्क्स जो आहे ऐं उहा असांजी मर्ज़ी हूंदी आहे त असां उनखे ऑप्ट कयूं था या ऑप्ट नथा कयूं। पर जेको जनरल सिंधी आहे उहो कंपलसरी हूंदो आहे। ऐं हिते जेको सिंधी लिटरेचर आहे उनजो बि सिलेबस तक़रीबन साॻियो आहे जेको CSS में सिंधी सब्जेक्ट जो आहे। पर जेकॾहिं असां कंपेयर कयूं त जेको CSS जो सिंधी पेपर आहे उहो थोरो सो आसान हूंदो आहे एज़ कम्पेयर टू PCS में जेको सिंधी लिटरेचर आहे। छाकाणि हुन में त हिकिड़ो सुवालु पैसेज जो मिलियल हूंदो आहे तर्जुमो जो, उन खां बाद में असांखे सिर्फ़ु 3 सुवाल करिणा हूंदा आहिनि। पर हिन में जेको आहे त जेकॾहिं असां ॾिठो वञूं त जनरल सिंधी में पैसेज वारो सुवालु हूंदो आहे ऐं सिंधी लिटरेचर में जेके सुवाल ईंदा आहिनि त उहे शाइरनि ते बि सुवाल ईंदा आहिनि, सिंधी अदब जे दौर ते बि सुवाल अची वेंदा आहिनि, अदीबनि ते बि सुवाल अची वेंदा आहिनि। या जेको आहे त के शाइर ते बि सुवाल ईंदो आहे त उनजी शाइरीअ जा कहिड़ा पहलू आहिनि, या जीअं शेख हयास ते त उन पंहिंजी सिंधी शाइरीअ में कहिड़ी जिदत आंदी, या उस्ताद बुखारी खे अवामी शाइर चयो वञे थो या उनखे अवामी शाइर छो चयो वञे थो। अहिड़े क़िस्म जा जेको आहे त सुवाल अची वेंदा आहिनि। न सिर्फ़ु जदीद शाइरनि ते पर क्लासिकल शाइरनि ते बि सुवाल पुछिया वेंदा आहिनि।